सिंध जे कचे में पुलिस, रेंजर्स ऐं फौज धाड़ेलनि ख़िलाफ़ कयल ऑपरेशन कंदी। सिंध काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। कचे में इंटरनेट जी सहूलियत बंदि करण जो हुकुम। निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। मक़बूल बाक़िर पारां स्टेट क्रिमिनल्स जे ख़ात्मे लाइ बि भरपूर ऑपरेशन शुरू करण जी हिदायत। मक़बूल बाक़िर चयो आहे त को बि माण्हू मोबाइल फोन बि खणी ॿाहिरि नथो निकिरी सघे। शहरनि जी हिफ़ाज़त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। आईजी सिंध सूबे में 11 ॼणा धाड़ेलनि वटि हुअण जो एतराफ़ करे वरितो। सिंध काबीना खे ब्रीफिंग ॾींदे आईजी सिंध रिफ़त मुख़्तार चयो आहे त लाड़काणे जा 7 ॼणा, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा 3 ॼणा ऐं 1 ॼणो लाड़काणे मां अगवा थियल आहे। मुख़बिन में सागर कुमार, नवीद लाशारी, कदीर, ज़हीर, गुलबहार, शाहिद, जब्बार, सूमार, फरहान ऐं शाहिद शामिल आहिनि। पीटीआई चेयरमैन ऐं ॿियनि ख़िलाफ़ साइफ़र जी ख़ासि अदालत में ॿुधणी। पीटीआई चेयरमैन जे वकील सलमान सफ़्तर जा दलील मुकमल। पीटीआई चेयरमैन जे वकील सलमान सफ़्तर केस खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। पीटीआई चेयरमैन वटि साइफ़र न हुअण जी बि दावा कई। अदालत खे रिमार्क्स ॾींदे चयो त अॻूणे वज़ीर आज़म काबीना आॾो साइफ़र रखियो त खेसि छो न रोकियो वियो। आज़म ख़ान वटि मौजूदु साइफ़र किथे आहे? अदालत असद उमर जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। कराची जे इलाइक़े बफर ज़ोन सखी हसन रोड ते फायरिंग में कार में सवार मासूम ॿाड़ी मारिजी वई। ॿाड़ी पीउ सां गॾु कार में वञी रही हुई त पुलिस स्टार गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी। पुलिस चयो त ॿाड़ी कार जे पुठी सीट ते वेठल हुई त खेसि मथे में गोली लॻी। वधीक जांच जारी। केटीएन न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ ऐं सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया। कश्मीर में कलमदड़नि, पीएफयू ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज। नादरा चौक खां रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। राणीपुर जी पीरानी हवेलीअ में जिंसी ज़्यादती ऐं तशद्दुद बात। बेदर्दी सां क़तल थियल मासूम फातिमा क़तल केस में नामज़द जवाबदार। पीर असद शाह सहूलतकार इम्तियाज़ मीरासी जिस्मानी रिमांड पूरो थियण ते खैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। पुलिस केस में नामज़द हिना शाह संदसि पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार न करे सघी। लिबिया में तूफ़ान ऐं ॿोॾि सबबि फौतकियुनि जो अंगु 20,000 खां वधिजण जो ख़दशो ज़ाहिर। परॾेही मीडिया मूजिबि हिन वक़्त ताईं तूफ़ान ऐं ॿोॾि सबबि 8,000 खां वधीक माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक़ थी आहे। 10,000 खां वधीक माण्हू गुम आहिनि। इंतिज़ामिया जो चवणु आहे त फौतुनि जो अंगु 20,000 ताईं पहुची सघे थो। एशिया कप जे फाइनल में केरु पहुचंदो? पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में अहम दंगल। कामयाबी माणींदड़ टीम 17 सेप्टेम्बर ते भारत सां फाइनल खेॾंदी। मैच बरसात सबबि मुतासिर थी आहे। ॿिन्ही टीम्स खे हिकु पॉइंट बि मिलियो त बि पाकिस्तान इवेंट खां ॿाहिरि थी वेंदो। श्रीलंका खिलाफ अहम मैच लाइ क़ौमी टीम में 5 तब्दीलियूं। मोहम्मद हारिस, सऊद शकील, मोहम्मद नवाज़, मोहम्मद वसीम जूनियर ऐं ज़मा ख़ान खे स्क्वाड में शामिल कयो वियो। नसीम शाह जी जाइ ते क़ौमी टीम में शामिल फास्ट बॉलर ज़मा ख़ान वनडे कैरियर जी शुरूआत कंदो।